बचाओ जाते हैं तो कुरान जैसा दिखे मुझे पारो बच्चों मोटा जो गरीब वसीलन जे ज़रिए सां ग़रीबनि जी मदद कयो। बड़े अॼु सिंध जे बचाने का बाबा असां ग़रीब मिसकीन आहियूं। असांखे वेले जी वसियत न आहे। 30 लख असां काॾां आणियूं ग़रीब मिसकीन आहियूं। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं वगण शहर जे वगण महला में, जिथे 15-16 ॾींहं अॻु आमिर अली मरखन जो औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थी वियो हुयो। संदन जो अञा ताईं को बि पतो न पहुची सघियो आहे। उन जा वारिस कलाम पाक खणी उन जी बाज़ियाबीअ जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं ॻोठनि में ऐं आला अमलदारनि वटि पहुता आहिनि, पर संदन सां को बि रिलीफ न मिली सघियो आहे। इन हवाले सां अचो त उन्हनि सां घर वारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बस इन कुरान जे सदके असां मोटा ॼाने असांजे वसियत एतिरी कान्हे जेतिरो पैसो असां घुरनि था त पंहिंजे बच्चनि जे सदके असां पंहिंजो बच्चो मोटा ॼाने कुरान जे वास्ते असां कुरान जो वास्तो था ॼण असां ग़रीब मिसकीन आहियूं। चवे थो त मूंखे हेॾो मारियो अथनि, मूंखे सहाय चजो, पोइ असांजो इंसाफ़ कयो हिननि साईंअ ते। ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, असां कहूं हे साईं ॿियो असांजी वाह कजु न आहे। असां रोज़ कमायूं, मज़ूरी खाऊं, ॿियो असां काॾों आणियूं नंढड़ा बच्चा ॿिया पालियूं, असां हे साईं खणी घुमायूं त ॿियो असांजो कुझु न थींदो। वाहे सैयद क़ुरान असां खणी बीठा आहियूं छा? क़ुरान जे सदके असांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॼण। असां ग़रीब मिसकीन आहियूं। असांजे हाल जी ख़बर सभु कंहिं खे आहे। ओड़े पाड़े खां कंहिं खां पुछी ॾिसनि जे असां वटि मिल्कियत हुजे त असां ॾियण लाइ तयारु आहियूं, पर असां ग़रीब आहियूं। पोरियो करे तगारी खणी नंढड़ा बचिड़ा आहिनि, इहे पालियूं था। असांखे न आहे एतिरी वसियत। 30 लख रुपया आहिनि। मां वरी काल कई अथऊं त 25 लख जो, न त असां मारे फिटी कंदासीं। नंढड़े जा हथनि जा पेरनि जा नह पटिया अथऊं, ॾाढो मारियो अथऊंसि। असां वसवारनि खे जा अपील था कयूं, जेको बि आहे SP आहे, DSP आहे, IG आहे, जंहिंखे बि असां अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। मदद करे क़ुरान हे असां जलियूं बीठा आहियूं। क़ुराननि जे सदके असांजो बचिड़ो वापसि थिए मोटाए जन वसीले सदके। नादर मंगसी के भी असांजी अपील आहे त भाई ग़रीब मिसकीन आहियूं, असांजी का मदद कई वञे। भाउ असां खां वधीक ॿियो कुझु बि कोन्हे, पैसो न आहे न पाई आहे। असां इहा तगारी खणी पेट पालियो नंढड़े बचनि जो, इहो घर आहे असांजो। ॾिसनि जी नाज़रीन, मुगवी आमिर अली मरखन जी अमड़ ऐं उनजे बाबा साईं जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त कल्ह मूंसां पंहिंजे बचे जेको आहे सो ॻाल्हायो आहे ऐं उन मूंखे फ़ोन ते ॿुधायो आहे त मूंखे हिते ॾाढो तशदुद कयो वियो आहे, मुंहिंजा नह बि पटिया विया आहिनि ऐं मूंखे ही मारे फिटी कंदा। अगरि तव्हांखे पैसनि जी वसियत न थी सघी आहे त मूंखे जेको आहे सो साहे छॾियो। हिननि वधीक ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां ऐं चूंडियल नुमाइंदो असांजे वगण शहर जो MPA बुरहान ख़ान ऐं मीर नादर ख़ान मंगसीअ खे हिननि पंहिंजो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असांजी मदद करे असांजे पुट खे जेको आहे सो मुगिन वटां बाज़ियाब कराईंदा। कैमरा टीम सां गॾु एहसान अली टोटाणी, जेकब न्यूज़, वगण।